जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि ख़ासि तौर ते आऊं पंहिंजे MP शिराज राजपर साहब खे चवां थो त तव्हां जॾहिं हिन इलाइक़े जा MPA आहियो ऐं हिन इलाइक़े में तव्हांखे भारी अक्सरत सां हर हिकु कबीले इन जे लाइ खटायो हुयो त तव्हां कानून सां वाक़िफ़ आहियो, तव्हां नौजवान आहियो, तव्हां माण्हुनि जी इहा उमेद हुई त असांजे इलाइक़े खे अमन ऐं अमान सां अमन ऐं अमान में आणींदो, पर तव्हां अॼु बि हिन महिल ताईं उन्हनि कातिलनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ को बि सख़्तु नोटिस न वरितो आहे, असेंबलीअ में न ॻाल्हायो आहे। इन जे लाइ आउं तव्हांखे इहा मयार थो ॾियां पियो त तव्हां इन SSP साहब खे ऐं कानून नाफ़िज़ करण वारनि खे तव्हां हिन तक जा MPA आहियो, तव्हां हिन तक जा चङा आहियो, वॾा आहियो, तव्हां ते एतबार हुयो, एतबार आहे। तव्हां कातिलनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ तव्हां फुल कोशिशि कयो, तव्हां हर उन मज़लूम जी मदद कयो, पोइ चाहे उहो पंहिंजो तव्हांजो वोटर आहे बि या न आहे। ही तव्हां जूं ज़िमेवारियूं आहिनि ऐं तव्हां पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं कयो। असां चांगनि खे बि इहो मैसेज ॾियूं था त बाबा तव्हां जेकी बिरादरीअ जा कातिल ऐं सहूलियतकार आहिनि उन्हनि खे पाण खां परे कयो। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पाण खां परे न कंदो, उन्हनि खे जेतिरी पनाह ॾींदो ओतिरो ही जेको ज़िद आहे, ही जेको सिस्टम आहे वधंदो। सुभाणे हीअ बाहि वधी उहा कबीलनि में हली वेंदी, पोइ तव्हां न पाण जी सघंदव सुख सां, न असां जी सघंदासीं सुख सां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कबीलाई जहिड़ा हर उन माण्हूअ जे लाइ नुक़सान आहिनि जेकी मेहनत कश माण्हू हूंदा आहिनि, जेकी पुरियत माण्हू हूंदा आहिनि, जेके हारी माण्हू हूंदा आहिनि, किसान माण्हू हूंदा आहिनि, मज़दूर माण्हू हूंदा आहिनि। सो तव्हां चांग बिरादरी ऐं चांगनि जे सरदार खे मां रिक्वेस्ट थो कयां त तव्हां वटि पनाह वठो वेठो आहे। ईअं थी नथो सघे त पोइ कातिल कंहिं राज जो हुजे ऐं उन राज खां पनाह न वठे। सो कातिल जी तव्हां छपर छाव न थियो, कातिल खे तव्हां ॿाहिरि कढो, कातिल खे तव्हां कानून जे कटहरे में आणियो, अॻिते फ़ैसिलो अदालतूं कंदियूं। रहियो मसइलो त हीउ जेको अॼु जो शुरूआती धरणो आहे, हीअ धरणे जी हीअ तहरीक जी शुरूआत आहे। हीअ नंढड़ी तहरीक सुभाणे वसी नेटवर्क में थी वेंदी हले। सो इन जे लाइ असां कुझु ॾींहं इंतज़ारु कंदासीं त तव्हां कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा हितां जा MPA MNA उहे छा था कनि। जेकॾहिं नथा गिरफ़्तारियूं नथियूं कातिलनि जूं गिरफ़्तारियूं थियनि त पोइ अॻिते जेको राय अमल हूंदो उहो पुरअमन हूंदो, पर हे नंढड़ो न हूंदो। उहो ही रोड बि बंदि करे, ही रोड बि बंदि थी सघे थो, ज़िलो बि बंदि थी सघे थो, खैरपुर बि बंदि थी सघे थी ऐं पंहिंजो असर ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां ओसी ताईं ॾेखारींदा रहंदासीं जेसीं ताईं कातिल गिरफ़्तार नथा थियनि। जी महिरबानी।